अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अमन अमान जी सूरत हाल मुल्क जे चइनी सूबनि में ख़राब आहे, पर ख़ासि करे सिंध, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा बदअमनी ऐं दहशतगर्दी जे वधीक वर चढ़ियल आहिनि। सिंध में कराची में अमन अमान जी सूरत हाल गुज़िरियल केतिरनि सालनि खां ख़राब आहे, जिते रोज़ानो 10 माण्हू मौत जो खाज बणिजनि था। उन खां अलावा सिंध जे ॿियनि शहरनि हैदराबाद, शिकारपुर, जैकबाबाद, नवाबशाही सिंध जा बहिराड़ी वारा इलाइक़ा पिणु बदअमनी ऐं दहशतगर्दी जे वर चढ़ियल आहिनि। नाज़रीन, सिंध में अमन अमान जी ऐं ख़ासि करे कराची में अमन अमान जी ख़राब सूरत हाल ते वफ़ाक़ी हुकूमत पारां नोटिस वरितो वियो आहे ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर कराची अची करे अमन अमान जी सूरत हाल ते सिंध जे वॾे वज़ीर, गवर्नर ऐं कानून लागू कंदड़ इदारनि सां मुलाक़ात कई ऐं अमन अमान जे हवाले सां ब्रीफिंग वरिती। उन हवाले सां वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो त कराची में अमन अमान जी ख़राब सूरत हाल खे महीननि न पर ॾींहंनि में ठीकु कयो वेंदो। इन में वधीक सुस्ती बर्दाश्त न कई वेंदी ऐं सियासत ऐं मफ़ाहिमत खां मथां थी करे अमन अमान जी सूरत हाल खे ठीकु करणो पवंदो। इन ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां सां स्टूडियो में जेके महिमान आहिनि, सईद ख़ान निज़ामाणी फंक्शनल लीग MP आहिनि। वॾी महिरबानी ऐं सईद साहब, तव्हां टाइम कढी प्रोग्राम में आया। असांजी ॿी महिमान आहिनि पीपल्स पार्टी MP ग़ज़ाला सियाल साहिबा। वॾी महिरबानी ग़ज़ाला साहिबा, तव्हां टाइम कढी प्रोग्राम में आया। पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि ग़ज़ाला साहिबा त जेको वफ़ाक़ी घरू वज़ीर दौरो कयो आहे अमन अमान जी ख़राब सूरत हाल खां पोइ ऐं मुख़्तलिफ़ कानून लागू कंदड़ इदारनि खां सां मुलाक़ात कई आहे, ब्रीफिंग वरिती आहे, पर अमन अमान क़ाइमु कीअं थी सघंदो? का ख़ासि इन में हिकमत अमली को अहिड़ो प्लान जोड़ियो वियो अमन अमान जे हवाले सां? मां सम्झां थी त असांजो जॾहिं वज़ीर आला सिंध साहिबु उन्हनि प्रोग्राम ॾिनो हुयो, पहिरियां बयानु ॾिनो हुयो वज़ीर आज़म बि ऐं घरू वज़ीर निसार चौधरी साहिबु, त असां सिंध खे जेको आहे असां अमन अमान बहाल कराईंदासीं ऐं गवर्नर राज उते नाफ़िज़ कंदासीं। त मां इहो ई तव्हांखे ॿुधाईंदमि त वज़ीर आला सिंध असांजो होम मिनिस्टर बि आहिनि, उनजो पोर्टफोलियो बि आहे। उन्हनि इहो ई चयो त बाबा असां चूंडियल नुमाइंदा आहियूं ऐं चूंडियल नुमाइंदा ई सही तरीक़े सां अमन अमान जे बहाली जे लाइ कमु करे सघनि था। ऐं सिंध हुकूमत इनिशिएटिव वरिता आहिनि, अॻु में बि इनिशिएटिव वरिता हुयनि। कहिड़ा उपा वरिता आहिनि सिंध हुकूमत? रेंजर्स खे फुल पावर ॾिननि, पुलिस आहे, पुलिस असांजा सुठा असांजा हिते ऑफिसर्स आहिनि जेके कराची में तैनात थियल आहिनि ऐं उहे कमु करे रहिया आहिनि। रेंजर्स खे कहिड़ा फुल पावर ॾिना आहिनि? माण्हू मारण जा तो आम माण्हुनि खे बिल्कुलु टारगेट करे मारींदा वतन, पोइ ग़रीब मज़दूर माण्हुनि खे शहरनि में बहिराड़ी वारनि लाइ उहो त रेंजर्स जो वाक़ई नाअहली आहे, मां उहे सम्झां थी नाअहली आहे। बाक़ी असांजी पुलिस बि तमामु सुठो कमु करे रही आहे ऐं हाणे ॾिसो लश्कर झंगवी जा माण्हू गिरफ़्तार कया अथनि जेके MP खे मारियो हुयनि, कमु करे रही आहे, तव्हांजे साम्हूं आहे ऐं वधीक प्लैनिंग बि आहे असांजी अमन अमान। ऐं तव्हां शुरू खां ॾिसो त मुशर्रफ जे दौर में तमामु घणी हिते दहशतगर्दी थींदी हूंदी, उहो रेशो घटि थियो आहे ऐं असांजे शरपसंद अनासिर जेके कराची में मौजूदु आहिनि उन्हनि जो वॾो नेटवर्क आहे, उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ काफ़ी टाइम लॻंदो। केतिरो टाइम? गुज़िरियल 5 साल बि तव्हां वटि वफ़ाक़ में वफ़ाक़ी हुकूमत बि इहो ई बयानु ॾिनो आहे। नून जी हुकूमत आहे त उन्हनि नोटिस वरितो। वफ़ाक़ी हुकूमत तव्हां अॻु में बि ॾिसो त इलेक्शन में बि उन्हनि चयो त असां 3 महीननि जे अंदरि इलेक्ट्रिसिटी जो जेको बहरान आहे बिजली जो, उहो लोड शेडिंग जो ख़तमु कंदासीं, पर नामुमकिन ॻाल्हि आहे। सालनि खां दहशतगर्दी हली रही आहे। न बिल्कुलु आहे, प्लेन आहे ऐं तमामु इंसानी जानियूं ज़ाया थियूं अथनि, सभिनी खे अफ़सोस आहे। त प्लैनिंग शुरू थी वई आहे ऐं कमु करे रहिया आहिनि। 5 सालनि में बि घटि थी आहे जेका दहशतगर्दी मुशर्रफ जे दौर में तव्हां पाण ॾिसो। 5 सालनि में केतिरा बम धमाका थिया, केतिरा माण्हू टारगेट करे मारिया विया। सईद साहब, मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि, छा 5 सालनि में वाकई जेको पीपल्स पार्टी में जी वफ़ाक़ में बि गवर्नमेंट हुई, सूबनि में बि हुई, त उन्हनि को अहिड़ा हिकमत अमली अहिड़ी का ठाही जंहिंमें दहशतगर्दी जी लहर घटि थी सघी हुजे, या हाणे हिननि खे केतिरो टाइम खपे? अमन अमान जी सूरत हाल एतिरी ख़राबु आहे, सिर्फ़ु कराची न, इंटीरियर सिंध ॾिसो, सिंध जो को बि ज़िलो जेको आहे महफ़ूज़ कोन्हे। राति जो शाम जे टाइम खां पोइ माण्हू घरनि खां निकिरी कोन था सघनि, धाड़ेलनि जो राज आहे। अमन अमान सवली ॻाल्हि आहे, हर जॻह ते ई सुठा ऑफिसर रखनि जेके जिन जा ऑफिसरनि जी क्रेडिबिलिटी हुजे, जेके माना ईमानदार ऑफिसर हुजनि। 23 ज़िला आहिनि, 23 SP सुठा लॻाए छॾनि, 23 DC सुठा लॻाए छॾनि, उन्हनि ते ज़िम्मेवारी विझनि, बाबा पंहिंजे ज़िले जो कंट्रोल तव्हांखे संभालणो आहे। कराची में सुठा ऑफिसर लॻाइनि, सुठनि ऑफिसर लॻाइण सां अमन अमान बिल्कुलु कंट्रोल थी वेंदो। सियासी असांजे सागड़ में अॻे अगवा जी वारदात कान थींदी। हाणे गुज़िरियल ॾींहंनि में हिकिड़ो मोहम्मद नवाज़ बाजवा सागड़ मां हुनखे अगवा कयो वियो आहे
उते ई सांगड़ में रखियो वियो आहे, उते सांगड़ में उनखां भुंग वरितो वियो आहे। पुलिस खे बि सॼी ख़बर आहे पर पुलिस उन्हनि ते को एक्शन कोन थी करे। हाणे पुलिस खे हर धाड़ेलनि जी लोफर जी ॾोहारी जी सॼी ख़बर आहे, पर सियासी माण्हू जेके आहिनि उहे इंटरफेयर करे ॾोहारियुनि खे छॾाए छॾींदा, लोफरनि खे छॾाए छॾींदा, गुंडनि खे छॾाए छॾींदा, गुंडागर्दी अञा अरूज थींदी। हाणे तव्हां चयो त 5 सालनि में गुज़िरियल 5 सालनि में चवंदुसि जो अमन अमान जी सूरत हाल वधीक ख़राबु थी आहे। थोरी कराची हुजे, थोरो इंटीरियर सिंध हुजे, जिथे किथे तव्हां ॾिसो पूरी सिंध जी हालत, पाकिस्तान जी हालत त माना हुई ख़राबु, दहशतगर्दियूं बम धमाका थींदा हुआ, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हुई। पर हाणे माण्हू अॻुवा पिया थियनि, नंढड़ा ॿारड़ा अॻुवा पिया थियनि। ॾिसो नंढड़ा ॿारनि खे अॻुवा करे उन्हनि जो जेको भुंग पियो घुरियो वञे त अमन अमान जी सूरत हाल वधीक बेहतर ख़राबु थी तव्हां सम्झो था ग़ज़ाला साहिबा त वफ़ाक़ी सरकार चवे थी त जेकॾहिं सिंध सरकार अमन क़ाइमु न कराए सघी त वफ़ाक़ी सरकार मुदाख़लत कंदी। तव्हां सम्झो था त वफ़ाक़ी सरकार खे हाणे मुदाख़लत करणु घुरिजे जेकॾहिं अमन अमान क़ाइमु नथो थी सघे त? सही आहे, अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे त अची उहो बि असांजी हेल्प करे सघनि था, पर की सिंध हुकूमत तयारु आहिनि, हो त चवनि था जेका तव्हांखे मदद खपे असां ॾियण लाइ तयारु आहियूं, पर अमन अमान खे तव्हां तरजीह ॾियो, अमन अमान जे लाइ तव्हां अहिड़ी का हिकमत अमली जोड़ियो। पोइ असां वज़ीर आला सिंध इनिशिएटिव वरिता आहिनि, सदर साहब पाण ॾिसंदा आहियो त अहिड़ा को वाक़िया थींदा आहिनि, पाण उते वेही मीटिंगूं कराईंदा आहिनि, सिंध में ईंदा आहिनि। जेकॾहिं अमन अमान जी ख़राबु सूरत हाल आहे त उहा इजलास ऐं मीटिंग्स ताईं छो महदूद आहे? जेकॾहिं वफ़ाक़ी घरू वज़ीर बि आयो आहे त इजलास थिया, मीटिंग्स थियूं, ब्रीफिंग थी, उपाउ कहिड़ा वरिता वेंदा? को अहिड़ी का फौरी हिकमत अमली जेको पुलिस आहे, रेंजर्स आहे, उन्हनि जो कमु आहे न कमु करणु। असां वज़ीर आला घरू वज़ीर रहमान मलिक बि हूंदो, उन बि इलाही इनिशिएटिव वरिता हुया, जीअं बेल सवारी बंदि करे हुअनि, मोबाइल जो सिस्टम बंदि कयो हुअनि, जेके असांजा ख़ासि ॾींहं थींदा हुया, महरम जा ॾींहं, ईदनि जा ॾींहं, त उन्हनि जो इलाही इफेक्ट पियो हुयो। जो मोबाइल सर्विस आहे उन जो नेटवर्क तमामु वॾो आहे, त तव्हां पाण बि महसूसु कयो हूंदो, ॾिठो बि हूंदो त जॾहिं मोबाइल सर्विस रहमान मलिक उन्हनि ख़ासि ॾींहंनि में 10 महरम 9 महरम ऐं ईदनि जे मौक़नि ते बंदि कयो हनि, ऐं बेल सवारी बंदि थी हुई, त काफ़ी असरु थियो। मोबाइल फोन खे हर आम नींद ते बंदि हिकिड़ा ठोस क़दम खणणा पवंदा। ॾोहारी कंहिं बि क़ौम जो हुजे, कंहिं बि ज़ात जो हुजे, कंहिं बि पार्टी सां वापसि हुजे, ॾोहारी आहे। हुनखे सियासी शेल्टर न हुजे, सियासी जेको माण्हुनि जो उन्हनि जे मथां हथु न हुजे। ॾोहारियुनि खे उन हिसाब सां कानून जे कटड़े में आंदो वञे, उहो जेको बि जुर्म कंदा उन्हनि खे सज़ायूं मिलियूं वञनि त पाणे बिल्कुलु ई पाणे जेको लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन कंट्रोल थी सघे। कीअं कंट्रोल थी सघे? पुलिस में एॾी सियासी मुदाख़लत आहे, पुलिस में जेके आहिनि से सियासी तौर ते भर्तियूं थियनि थियूं, SHO SSP जेके आहिनि से उन्हनि जे MNAs MPAs या सियासी जेके बाअसर माण्हू आहिनि उन्हनि जे चवण ते कमु कंदा। तव्हां सम्झो था जेकॾहिं उन्हनि खे फ्री हैंड ॾिनो वञे त आम माण्हुनि खे मारणु शुरू थी था वञनि, जेकॾहिं न त सुप्रीम कोर्ट बि अॻु में पंहिंजे ऑर्डर में चयो त सियासी पार्टियूं हथियारबंद विंग्स खे ख़तमु कनि, सियासी पार्टियुनि उन्हनि ते अमल न कयो आहे हिन वक़्त ताईं। न, इहो त असां बिल्कुलु गुज़ारिश कयूं था। हाणे जीअं हिकिड़ो ख़ैरपुर में हिकिड़ो मसइलो थियो आहे, मैडम साहिब खे ख़बर हूंदी, उते अब्दुल सत्तार शंबाणी आहे, फंक्शनल लीग जो कारकुन हो, वर्कर हो, पुलिस जे गाॾियुनि में माण्हू चढ़ी आया आहिनि, हुनजे घर जो घेरा कयो विया आहे, राति जी ऊंदाई में हुनजे घर खे तव्हांजा बि माण्हू आया, उते पेट्रोल पंप ते माण्हू मारे विया, त पुलिस त माना जेके सियासी माण्हू आहिनि उन्हनि जी कमदारी बि करे, उन्हनि जी जेके बि हू जीअं चवनि था उन्हनि जी इंस्ट्रक्शन ते हले थी, असांजी हुकूमत जे तरफ़ां फ्री हैंड आहे पुलिस खे, बिना फ़र्क़ जे बिल्कुलु ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वञे। जीअं चए थी त बिना बिल्कुलु ऐं सुठी ॻाल्हि आहे हीअ, जेकॾहिं अहिड़े नमूने सां सिंध जी ख़िदमत करणु चाहे त असां बि हिननि सां गॾु आहियूं। असां बि इहो चऊं था त ॾोहारियुनि ते कंट्रोल थिए, ॾोहनि ते कंट्रोल थिए, माण्हू पंहिंजे घरनि मां निकिरी पंहिंजी रोज़ी रोटी माना सवले नमूने कमाइनि जेको आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं इहे जेके इंटरफेयर ख़तमु ॾींदा 5 साल पोयां, अहिड़ा के हिननि खे असांखे उपा ॾिसण में कोन था अचनि, चीफ मिनिस्टर सिंध या गवर्नमेंट ऑफ सिंध अहिड़ा उपा वरिता हुजनि ॾोहारियुनि जे ख़िलाफ़। हाणे तव्हांखे ख़बर आहे जॾहिं बि जेका हिते मसइलो थींदो आहे, हिते पाण में वेही के हुकूमत में ईंदा आहिनि, के हुकूमत मां निकिरंदा आहिनि, के मसइला थींदा आहिनि, कंहिंजो ॾोहारी गिरफ़्तार थिए थो उहो हुकूमत छॾण लाइ तयारु थी था वञनि। ईअं न हुअणु खपे। बिला तफ़रीक़ जे जेके आहिनि ॾोहारियुनि खे जेको आहे सज़ा न मिलंदी, ओसी ताईं अमन अमान क़ाइमु नथो थी सघे। ग़ज़ाला साहिब, तव्हां छा चवंदा? सियासी मुदाख़लत दहशतगर्दी ख़तमु न थियण जो वॾो सबबु आहे? सियासी मुदाख़लत असां त कोन कई आहे, बाक़ी ॿिया जेके वेठा आहिनि माण्हू उहे सियासी मुदाख़लत कंदा हूंदा। बाक़ी पीपुल्स पार्टी जी हुकूमत, पीपुल्स पार्टी जा MPs, पीपुल्स पार्टी जा MNAs उन्हनि कॾहिं बि पुलिस में मुदाख़लत न कई आहे, ऐं मां सम्झां थी उन्हनि खे फ्री हैंड आहे। असांजे CM साहिब फ्री हैंड ॾिनो आहे पुलिस खे बि। कंहिंजे लाइ? दहशतगर्दनि खे पकड़ण ऐं उन्हनि खे मारण लाइ त न, बल्कि आम माण्हुनि खे पकड़ण ऐं मारण जे लाइ। पुलिस त कोन मारियो आहे, पुलिस जा बि एतिरा कई वाक़िया थिया आहिनि, पुलिस हैदराबाद में थियो आहे, पुलिस जा इलाही वीचारा अमलदार उहे बि दहशत जा शिकार थिया आहिनि।
हिते असांजा पुलिस वारा बि मारिया विया आहिनि। हिते नेटवर्क आहे दहशतगर्दी जो, मां तव्हांखे ॿुधायो त इहो पुराणो नेटवर्क ठहियलु आहे ऐं असांजी पुलिस कम बि कयो आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधायो त गिरफ़्तार बि थिया आहिनि माण्हू, लश्कर जंगवी ऐं हिते ॿाहिरियूं कुवतुनि जो बि अमल दख़ल आहे ऐं शरपसंद अनासिर आहिनि जेके नथा चाहिनि त जमहूरियत मज़बूत थिए, जमहूरी कुवतूं मज़बूत थियनि। मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे, बाक़ी हुकूमत काई नाअहली जो कोई बेड़ो न कमु कयो आहे ऐं बाक़ाइदा साथ ॾिनो आवाम सां। न सख़्तु क़दम करणा पवंदा जेके हाणे ॾिस न, इहो हिकिड़ो अॻे मर्द हिते कराची में हो या वॾनि शहरनि में हो या KPP में हो, हाणे उहो इंटीरियर सिंध में थी वियो आहे। नंढनि शहरनि में दाड़ेल राज लॻो पियो आहे, फुरुनि जो राज आहे, गुंडनि जो राज आहे, रोफरनि जो राज आहे। हाणे जेको को माण्हू पंहिंजे घर में महफ़ूज़ कोन्हे, अगरि को माण्हू पंहिंजे घर में महफ़ूज़ कोन्हे, जेको ॾोहारी अचे उनखां जेतिरी ॾोह करे फुर करे हलियो वञे उनजो को तदारक कोन थो थिए। सिंध में निकिरी ॾिसो, सिंध में माण्हू शाम जे टाइम खां पोइ निकिरण लाइ तयारु कोन आहिनि, पंहिंजा दरवाज़ा बंदि करे घरनि में महफ़ूज़ कोन आहिनि। इवन जिते किथे घरनि में बि दाड़ा फुरियूं वधी वियूं आहिनि। हाणे इहो त ऑफिसर सुठा रखजनि। कानून लागू कंदड़ इदारनि पाण चयो आहे त अमन क़ाइमु थी सघे थो जेकॾहिं सियासी मुदाख़लत ख़तमु कई वञे त। इहो त असांजे तरफ़ां त काई मुदाख़लत कान्हे का। पीपल्स पार्टी जे जेके MPs MNAs आहिनि उन्हनि त काई मुदाख़लत न कई आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, बिल्कुलु ई न कनि मुदाख़लत ऐं सुठा कोई बि पीपल्स पार्टी थी सघे। मां सम्झां थी कंहिं ते बि वधा फ्री हैंड, मां बार बार तव्हांखे इहो ॿुधायां थी त पुलिस खे रेंजर्स खे फ्री हैंड आहे त तव्हां बाबा दहशतगर्द जेके आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो, उन्हनि खे पकड़ियो। त कमु हाणे उन्हनि जो आहे न। ऑफिसर अदा चए थो त ऑफिसर त तमामु सुठा वेठा आहिनि। अमीर शेख आहिनि ऐं हर जाइ ते SP जेके आहिनि, तव्हां बि हाणे सांगड़ में बि तमामु सुठो SP आयो आहे। अमीर शेख सुठो ऑफिसर आहे, कोन्हे पर ॿिया त ऑफिसर तव्हां चओ था न, ऑफिसर त सुठा वेठा आहिनि। फ्री हैंड जी ॻाल्हि कयो थियूं त फ्री हैंड जेको आहे सो सिंध हुकूमत ॾिनो आहे पुलिस खे या रेंजर्स खे, या फ्री हैंड हुजे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई थी सघे थी। फ्री हैंड खां पोइ ॾिठो वेंदो आहे त जेके माण्हू मारिया था वञनि, जेके माण्हू पकड़िया था वञनि, जिन सां पुलिस मुक़ाबला थियनि था, जिन खे रेंजर्स मारे थी, उहे ॾोहारी आहिनि या उहे आम माण्हू आहिनि। कोर्टनि में केस हलंदा न, उहे त पुलिस जॾहिं पकड़ी त केस त कोर्ट में दाख़िल थींदो न, उहो फ़ैसिलो त कोर्टूं ॾींदियूं। पुलिस जिन माण्हुनि खे मारे थी, फ्री हैंड जेको तव्हां ॻाल्हि कयो थियूं, जिन माण्हुनि खे मारे थी, त पोइ छा गवर्नमेंट जो रियासत जो कमु न आहे त उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे त जेके माण्हू मारिया विया आहिनि उहे ॾोहारी बि आहिनि, दहशतगर्द आहिनि या बेगुनाह? रियासत जो ई आहे कमु। बाक़ी तव्हां जीअं ॿुधायो थियूं त इहो आहे कोर्टनि में, पुलिस त गिरफ़्तार कंदी दहशतगर्दनि खे, उनजो केस हलंदो कोर्टनि जे, कोर्ट में फ़ैसिलो ॾींदा त दहशतगर्द आहिनि या न आहिनि। फ़िलहाल त पंहिंजी कार्रवाई कंदी न पुलिस। त मुंहिंजे ख़्याल में चई वञे 1 एजेंडा खणे त भई अमन अमान करणो आहे। सिंध असेंबली में सभु पार्टियूं जेके वेठियूं आहिनि, असां फंक्शनल वारा बिल्कुलु उन्हनि जो साथ ॾींदासीं। सिंध में पूरो अमन अमान थिए, जिते बि को ॾोह थिए, क्राइम कंहिंजो बि ॾोहारी जो, फंक्शनल लीग वारा हू बि असां ॾोहारी जो साथ न ॾींदा आहियूं, लोफर जो साथ न ॾींदा आहियूं, गुंडे जो साथ न ॾींदा आहियूं। ही जेके इन ते 1 एजेंडा इहा खणनि अमन अमान ते, असां सभु हिननि सां गॾु आहियूं। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ हिन ते ॻाल्हाईंदासीं त हाणे सिंध हुकूमत फौरी तौरु, हाणे जॾहिं त वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो आहे त असां सुस्ती बिल्कुलु बर्दाश्त न कंदासीं, बल्कि ॾींहंनि में अमन अमान जी जेका ख़राबु सूरत हाल उनखे ठीकु करणो पवंदो। त फौरी तौरु सिंध हुकूमत खे कहिड़ी प्लानिंग करणी पवंदी, कहिड़ी हिकमत अमली तयारु करणी पवंदी त जीअं फौरी तौरु जेको आहे उन ते कंट्रोल करे सघिजे। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। जी सही साहब, कहिड़ी हिकमत अमली जेको आहे सिंध हुकूमत खे इख्तियार करणी पवंदी हाणे? जी मूं गुज़ारिश कई न, हिकिड़ो 1 अमन अमान जो एजेंडा खणी सिंध जे सभिनी पार्टियुनि खे ही हिकिड़ी टेबल ते विहारनि। हीअ जीअं अॼु वफ़ाक़ वारा हिकिड़ी APC पिया कनि, ऑल पार्टी कॉन्फ्रेंस, ही बि हिते सिंध में जेके आहिनि सभिनी जेके सिंध जा धुरियूं आहिनि, जेके स्टेक होल्डर आहिनि, जिन्हनि जा MPs ऐं MLAs पर असेंबली में हुजनि, असेंबली खां ॿाहिरि बि जेके माण्हू वेठा आहिनि, जेके धुरियूं वेठा आहिनि, उन्हनि खे सभिनी खे गॾु विहारे टेबल ते हिकिड़ो अमन अमान जो 1 एजेंडा चीफ मिनिस्टर साहिबु खणे। मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध चीफ मिनिस्टर जो साथ ॾींदी, सभु MPs साथ ॾींदा, सभु पार्टियूं साथ ॾींदियूं, ख़ासि तौर असांजी फंक्शनल लीग बिल्कुलु इन जो साथ ॾींदी त ॾोहारी ख़तमु थिए, ॾोहारी कल्चर ख़तमु थिए, अमन अमान सिंध में क़ाइमु थियणु खपे। इन हाणे इहो त गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे न, इहो त चीफ मिनिस्टर जी ज़िम्मेवारी आहे। जेके हुकूमती वारा कनि, ट्रेज़री बेंचनि ते वेठा आहिनि, उहे ई इनखे करे था सघनि। अपोज़िशन वारा इनखे छा था करे सघनि या ॿिया माण्हुनि खे छा? इहे ई इक़दाम कंदा, इहे ई क़दम खणंदा त
त पोइ बिल्कुलु अमन अमान थी सघे थो। गज़ल साहब, हिकिड़े पासे वफ़ाक़ी घरू वज़ीर चए थो त अमन अमान जेको आहे सूबाई हुकूमत जो मामिलो आहे, वफ़ाक़ी हुकूमत हिन में मदाख़लत न कंदी ऐं इहो सूबे जो कमु आहे, सूबाई हुकूमत जो कमु आहे, सिंध सरकार जो कमु आहे त उनखे ठीकु करे। ॿिए पासे वफ़ाक़ी घरू वज़ीर इहो बि चयो आहे त हाणे वधीक सुस्ती बर्दाश्त न कई वेंदी, बल्कि ॾींहंनि में हिन जो रिज़ल्ट खपे। इहे तव्हां नथो सम्झो त मुतज़ाद बयान आहिनि, कीअं ठीकु थींदो? सिर्फ़ु बयानबाज़ी सां अमन अमान जी सूरत हाल ठीकु थी सघंदी? अदा जीअं ॻाल्हि कई त APC घुराई वञे त अॻु में बि अदा वारा असां सां गॾु हुया, 4.5 साल त हुकूमत में असां सां गॾु वेठा हुया, MQM हुई, अदा वारा हुया, सभु पार्टियूं गॾु हुयूंसीं ऐं APC बि CM साहब हिननि सभिनी खे लाहे अमल तयारु कंदा हुया, पाण मौजूदु हूंदा हुया उन्हनि फ़ैसिलनि में, उन्हनि मीटिंगनि में। ऐं हाणे बि अदा वारा चवनि था त हाणे बि असां उहे कमु कंदासीं, APC घुराईंदासीं। अमन अमान जो मसइलो तमामु वाक़ई संगीन मसइलो सूरत अख़्तियार करे वियो आहे ऐं ख़ासि करे इंटीरियर सिंध में अञा एॾो कोन्हे को, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में त तमामु घणो आहे। सिंध जो कहिड़ो शहर आहे जिते अमन अमान जी सूरत हाल ख़राब कोन्हे? जेतिरो हथियार सिंध में हिन वक़्तु इस्तेमालु थिए थो क़बाइली तकरारनि में, तव्हां ॾिसो जॾहिं बिरादरियूं विढ़नि थियूं त इहो हथियार किथां थो अचे? काफ़ी सालनि खां ईअं त नथो छॾे सघे न, जो काफ़ी सालनि खां हिनखे ठीकु नथो करे सघे। कराची तव्हां चओ थियूं त वॾो जेको आहे नेटवर्क आहे दहशतगर्दी जो, सिंध जा जेके नंढा शहर आहिनि उते कहिड़ो नेटवर्क आहे? उते बि पुलिस असांजा कमु करे रही आहे, उते सुठा ऑफिसर आहिनि, उते कमु करे रहिया आहिनि, पर इहे जेके आहिनि मसइला उते कुझु कुवतूं आहिनि जेके इहो ठाहे वेठा आहिनि अहिड़े क़िस्म जा माहौल। बाक़ी पुलिस ऐं छा सिंध हुकूमत जे कंट्रोल खां ॿाहिरनि छा? उहे कुवतूं उन्हनि खे बि कंट्रोल नथो करे सघे? त सिंध हुकूमत इनिशिएटिव वरिता आहिनि, कमु करे रही आहे ऐं मां सम्झां थी तमामु सुठी प्लैनिंग आहे ऐं काफ़ी हद ताणी त कंट्रोल कयो आहे दहशतगर्दी ते। सही साहब, कहिड़ा सिंध हुकूमत कदम खयां? सिंध गवर्नमेंट जी रिट किथे बि सिंध में ॾिसण में कान थी अचे, जेकॾहिं रिट ते माना उहो त ॻाल्हि कयमि त जेकॾहिं कंट्रोल करिणो आहे त माना जेको कोई माना ठोस कदम खणणा पवंदा, इन ते सोचणो पवंदो। सिर्फ़ ॻाल्हियुनि सां अॼु असां ॻाल्हियूं करे काफ़ी दहशतगर्द गिरफ़्तार थिया आहिनि सभिनी हिते, कराची में बि दहशतगर्द गिरफ़्तार थिया आहिनि, उन्हनि खे सज़ाऊं मिलियूं आहिनि, उन्हनि टेररिस्ट कोर्टनि में उन्हनि जा केस था हलनि। 45 माण्हू सिंध जे वॾे वज़ीर चयो था असां 45 दहशतगर्द जेके आहिनि से गिरफ़्तार कया आहिनि या मारिया आहिनि। 12,000 खां मथे माण्हू इन्हनि 5 सालनि में मारिजी विया आहिनि। उन खां पोइ 45 माण्हू, तव्हां सम्झो त इहो 45 माण्हू हूंदा जिन एॾी दहशतगर्दी फैलाई हूंदी। उन खां अलावा वॾे वज़ीर चए थो त रेंजर्स मुंहिंजे कंट्रोल में न आहे। ॿिए तरफ़ ईअं चवे थो त रेंजर्स ऐं पुलिस जी कारकर्दगी जेका आहे इत्मिनान जोगी आहे। ॿई ॻाल्हियूं इहो कीअं हिकिड़े पासे इजलास में दांह थो करे त मुंहिंजे कंट्रोल में कोन्हे, इन करे अमन अमान नथो क़ाइमु थी सघे, असां हिदायतूं असांजी ते अमल नथो थिए, ॿिए पासे उन्हनि जी कारकर्दगी ते इत्मिनान बि ज़ाहिर पियो थिए। कराची त भला खणी वॾो शहर आहे, पर इंटीरियर सिंध में नंढा नंढा ॻोठ आहिनि, नंढा नंढा शहर आहिनि, हर माण्हू ॿिए माण्हू खे सुञाणे थो। उते ई एॾियूं अगवा जूं वारदातियूं, उते ई धाड़ आहे, उते फुरियूं वधी वियूं आहिनि, त माना अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे न। इन ते ठोस कदम खणणा पवंदा, इन ते सोचणो पवंदो। ईअं छॾिबो त ॾींहों ॾींहुं इहे हालतियूं ख़राबु थींदियूं वेंदियूं। CM साहब जे बि कंट्रोल खां निकितल था आहिनि हींअर, पर अञा वधीक निकिरी वेंदियूं। उहो हालतियूं कंहिंजे कंट्रोल में आहिनि, अदा कंट्रोल थियो आहे। ऐं पुलिस मां तव्हांखे बार बार ॿुधायां थी त रेंजर्स पुलिस दहशतगर्द गिरफ़्तार कया आहिनि ऐं कंट्रोल में सूरत हाल आहे। पहिरियां जहिड़ी सूरत हाल कान्हे का जेका मुशर्रफ जे दौर में हुई, उन ओड़ी सूरत हाल कान्हे का, घटि इलाही घटि थी आहे। ज़ाहिर आहे नेटवर्क उन्हनि जो वॾो आहे, दहशतगर्द वेठा आहिनि हिते सिंध कराची में, सिंध में, त उन्हनि खे ख़तम करण जे लाइ शिकारपुर हैदराबाद इते कहिड़ो नेटवर्क आहे? इते कंहिंजो नेटवर्क आहे? हर जाइ ते उन्हनि जो नेटवर्क आहे, हर जाइ ते उन्हनि जो नेटवर्क आहे। पुलिस त मां सम्झां थी हर जाइ ते सुठा ऑफिसर वेठा आहिनि ऐं सुठो कमु करे रहिया आहिनि। हिन दफ़े तव्हांखे सुठी प्रोग्रेस ॾींदा अमन अमान जी, ऐं असांजो CM साहब पाण सदर साहब उन में दख़ल अंदाज़ी कई आहे ऐं पाण इनिशिएटिव वरिता आहिनि। इहे जेके इनिशिएटिव तव्हां ॻाल्हि कयो थी त रहमान मलिक हर दफ़ा कराची ईंदो हो, अहिड़ा उपा वरिता वेंदा हुआ, वरी कुझु वक़्त जी ठापुर खां पोइ साॻी सूरत हाल, पर सूरत हाल बदस्तूर ख़राबु रही। इन्हनि उपान जे करे बि सूरत हाल का बहितर त न थी सघी। बिल्कुलु तव्हां सही थी चओ त वाक़ई सूरत हाल ख़राबु आहे, पर उन खां घटि थी आहे। तव्हांखे पाण महसूसु थियो हूंदो त कराची में घटि थी आहे। रहमान मलिक जे मुशर्रफ जे दौर में असांजी हुकूमत आई त उन खां अॻु में तव्हां कराची में रोज़ बम ब्लास्ट थींदा हुया, रोज़ हर शहर में, नंढनि शहर में बि बम ब्लास्ट थींदा हुया। हाणे तव्हांखे जे कंट्रोल नथो थिए त फेडरल गवर्नमेंट खां ज़रूरु तव्हां वठो, जेको हिते ज़रूर ॻाल्हियूं थियूं हूंदियूं, ज़रूर ॻाल्हियूं थियूं हूंदियूं, छो जो फेडरल हुकूमत में पावर आहे, कंट्रोल मां निकिरंदी वञे। सिंध असांखां कंट्रोल नथी थिए,
हाणे वफ़ाक़ आहे, अचो हिते सिंध खे कंट्रोल कयो, ॾोहनि खे कंट्रोल कयो, क्राइम खे कंट्रोल कयो। हाणे हर जॻह ते अगरि वफ़ाक़ जी हिते माना हुकूमत हलाए त पर सिंध गवर्नमेंट पोइ छा कंदी? सिंध हुकूमत सिंध जा वज़ीर आला वेठा आहिनि, असां सां वफ़ाक़ी हुकूमत अॻु में बि साथ ॾिनो हुयो, असांजी हुकूमत हुई मथे पीपुल्स पार्टी जी, उहे साथ ॾिनो हुयो सिंध जे क्राइम खे घटि करण लाइ, सिंध जी दहशतगर्दी घटि करण जे लाइ उन्हनि बि उपाउ वरिता हुया। ऐं सिंध हुकूमत ऐं पीपुल्स पार्टी जे ॿई वफ़ाक़ी हुकूमत ॿई गॾिजी कमु करे रहिया हुया। सियासी पार्टियूं सुप्रीम कोर्ट अॻु में पंहिंजे ऑर्डर में चयो सियासी पार्टियूं पंहिंजी पार्टियुनि मां हथियारबंद विंग्स खे ख़तमु कनि। छा सियासी पार्टियुनि जो अमल दख़ल रहे थो दहशतगर्दी ते कंट्रोल न करण जो हिकिड़ो वॾो सबबु इहो बि आहे त सियासी पार्टियूं पंहिंजी हथियारबंद विंग्स खे ख़तमु न करे सघियूं आहिनि? सभई सियासी पार्टियूं जिते किथे आहे, ॾिसो त सियासी पार्टियूं जिते किथे दहशतगर्दियूं आहिनि, इलेक्शननि ॾिसो माण्हू सरेआम हथियार खयो घुमनि। हिते कराची में ॾिसो कहिड़ी सूरत हाल आहे, को माण्हू कंहिंजे ख़िलाफ़ु आवाज़ माना उथारे थो त उनखे ॿिए ॾींहुं माना मारे था छॾनि, ख़तमु करे छॾनि। ऐं मिलिटेंट विंग आहिनि, इहे त ख़तमु थियणु खपनि न जेके सियासी पार्टियूं आहिनि। सियासी पार्टियूं जेके आहिनि नज़रियात जे हिसाब सां, पंहिंजे मंशूर जे हिसाब सां हलनि। सियासी पार्टियुनि में मिलिटेंट विंग हूंदो ई कोन्हे, उहे पंहिंजे नज़रियात मंशूर जे हिसाब सां माण्हुनि खां वोट वठंदियूं आहिनि, माण्हुनि जी ख़िदमत कंदियूं आहिनि। हुननि जो एम ऐं मक़सदु इहो हुअणु खपे त भई नज़रियात जे हिसाब सां माण्हुनि खां वोट वठी माण्हुनि जा कमु करणु घुरिजनि। ईअं त न आहे त हथियार खणी माना हथियार माण्हू ॾेखारे, हथियार जे ज़ोर ते, डप ऐं डाह जे ज़ोर ते माण्हुनि खे प्रेशर विझी माण्हुनि खां वोट वरितो वञे या माण्हुनि खे उन हिसाब सां हलायो वञे। हाणे सूरत हाल बिल्कुलु चेंज थी वियो आहे, सॼी दुनिया जूं नज़रियूं असां पाकिस्तान ते, असांजी सिंध ते आहिनि। हाणे हालात बिल्कुलु चेंज थी विया आहिनि। इन जे लाइ कुझु न कुझु करिणो पवंदो। जीअं पुछियो त अॻु में चीफ मिनिस्टर असांखे फौरन हिकिड़ी APC घुराए, उन मामले में अमन अमान जी सूरत हाल खे डिस्कस करे ऐं उन जे कंट्रोल जे लाइ उपाउ वठे, न त अञा वधीक सूरत हाल ख़राबु थी वेंदी। ग़ज़ाला साहिबा, वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो आहे त कराची जी ख़राब हालतनि खे हाणे हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। छा दहशतगर्दी ख़तमु न थियण जो हिकु वॾो सबबु सियासी मुफ़ाहिमत बि रहियो आहे? तव्हां यदि बार बार अदा बि चए थो सभिनि त असां गॾिजी सिंध जे मुफ़ाद जे लाइ कमु कयूं, त सदर साहब मसलियत सां गॾिजी जॾहिं MQM हुई गॾु असां सां, इन्हनि सूरत हालनि ते ई मीटिंगूं थींदियूं हुयूं, इजलास घुराया वेंदा हुया अमन अमान जे लाइ। ऐं सूरत हाल त जमहूरियत खे जेसिताईं असांजी जमहूरियत खे 5 साल हलायोसीं, वरी असां सुठे जमहूरी इक़्तिदार मुंतक़िल कयोसीं, जमहूरी लिहाज़ सां इक़्तिदार मुंतक़िल कयोसीं जमहूरी क़ुवतनि जेके खटी आयूं आहिनि। जेसिताईं जमहूरी क़ुवतूं मज़बूत न थींदियूं त तेसिताईं दहशतगर्द जेके मज़बूत हूंदा उन्हनि खे टोड़णो आहे त जमहूरी क़ुवतूं गॾु थी हलनि त उन्हनि दहशतगर्दनि खे बि असां टोड़े सघंदासीं। सही साहब, इहो ई सुवाल मां तव्हां खां कंदमि त दहशतगर्दी ख़तमु न थियण जो वॾो सबबु छा सियासी मुफ़ाहिमत रहियो आहे? न, सियासी मुफ़ाहिमत हिकिड़ी ॻाल्हि आहे, दहशतगर्दी खे खुली छूट ॾिनी वई आहे। रियासत जी ज़िम्मेवारी आहे त अवाम जे माल जी, जान जी, हर शइ जी हिफ़ाज़त रियासत जी ज़िम्मेवारी आहे। जेके हुकूमती ऐवाननि में वेठा आहिनि या जेके हुकूमती कुर्सियुनि ते वेहनि था, उन्हनि जी पहिरीं इहा तरजीह हुअणु खपे, पहिरीं इहा बुनियादी इहा ॻाल्हि हुजे माण्हुनि खे अमन अमान जेको मुहैया कनि। सियासी तरजीहात पोइ ॾिसनि, इहो न सोचनि त असांजी हुकूमत रहे थी, बचे थी, वञे थी। हुकूमतियूं अचणु वञणु अलाह ताला जे हथ में आहिनि, इंसान जे हथ में कोन्हे। पर माण्हू खे अवाम जी ख़िदमत करणु खपे। जहिड़े नमूने सां अमन अमान ख़राबु थिए थी, असांखे बि वधीक ख़दशा आहिनि त इन अमन अमान इन नमूने सां हली, इन नमूने सां ख़राबु थी त इहा पोइ जी हींअर जी कंट्रोल मां निकिरी वई। आउं चवंदो आहियां कंट्रोल मां हींअर निकिरी वई आहे, पर अञा वधीक इनखे जेकॾहिं छूट ॾिनी वई, इनखे वधीक छॾियो वियो त इहा अञा कंट्रोल मां निकिरंदी। सियासी मफ़ाहिमतियूं अगरि आहिनि त उहे छॾे बिल्कुलु जेको पहिरीं आहे, तव्हां जीअं चयो त ॾोहारी न कंहिं पार्टी सां आहे, न उनजी क़ौम आहे, न ज़ात आहे, उन्हनि ते कंट्रोल करिणो पवंदो। जेके उन्हनि खे सज़ायूं ॾियणियूं पवंदियूं, उन्हनि तकड़ियूं कोर्टियूं क़ाइमु करे उन्हनि खे सज़ायूं ॾिनियूं वञनि त हू पंहिंजे जेको मंतक़ी अंजाम ते पहुचनि। भई माण्हू खे हिकिड़े हदीस में आहे त हिकिड़े इंसान खे क़तलु करणु पूरी इंसानियत जो खून आहे, इंसानियत जो क़तलु आहे। अगरि इहे एॾा माण्हू पिया मारजनि, कंहिंखे को अहसासु कोन थो थिए, कंहिंखे कुझु न कुझु सभिनी सियासी पार्टियुनि खे जेको आहे सो गॾिजी न थिए त कहिड़ी सियासी पार्टियूं आहिनि जेके गॾिजंदियूं आहिनि, जिन वटि हथियार कोन्हनि? कहिड़ी अहिड़ी पार्टियूं त पंहिंजी जेके आहिनि हथियारबंद विंग्स खे ख़तमु न करे सघियूं आहिनि, त जदीद असलो आहे हर पार्टी वटि। हिते गवर्नमेंट पा कंदी न हथियारनि खां, गवर्नमेंट खे ख़बर कान्हे त किथे किथे हथियार आहिनि, कहिड़े कहिड़े इलाइक़नि में हथियार आहिनि। गवर्नमेंट खे इहा बि ख़बर पइजी वञे थी त 2 ॾींहंनि खां पोइ हिन जॻह ते बम जो धमाको थींदो,
जेकॾहिं इहा गवर्नमेंट पए थी त उन ते पहिरीं छो नथो कंट्रोल कयो वञे त भई बम धमाके थियण खां अॻु में उनखे माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। गवर्नमेंट खे त एतिरा आहिनि न उन्हनि जूं एजेंसियूं बीठियूं उन जॻहनि ते पहिरीं उनखे नेटवर्क उते ख़तमु कयो वञे, धमाको थी न सघे। गवर्नमेंट त चवे थी त भई बहितर थी आहे कारकर्दगी, अमन अमान जी सूरत-हाल बहितर थी आहे, जेके उपा वरिता आहिनि उहे मुतमइन आहिनि। सिंध जी अवाम जे अॻियां आहे, मीडिया जे अॻियां आहे, कहिड़ी बहितरी थी आहे, माण्हू घरनि मां कोन था निकिरी सघनि, जे इहा बहितरी आहे त पोइ हिनखे बहितरी खे असां छा था चई सघूं। अच्छा, घरू वज़ीर रेंजर्स ऐं ॿियनि ॻुझनि इदारनि खे अमन अमान क़ाइमु करण लाइ फ्री हैंड बि ॾेई छॾियो आहे, छा इहो फ्री हैंड सियासी पार्टियुनि लाइ बि आहे जिन जी मुदाख़लत आहे? सियासी पार्टियुनि जे लाइ त न आहे, बाक़ी हूंदियूं जेके सियासी पार्टियूं इन्वॉल्व उन्हनि में उन्हनि जे लाइ हूंदो। बाक़ी पीपुल्स पार्टी त हिन में कहिड़ी सियासी पार्टी अॼु वटि हथियार कोन्हनि? कहिड़ी सियासी पार्टियूं आहिनि जिन वटि जेके आहिनि एॾो जदीद असलियो कोन्हे को? पीपुल्स पार्टी वारनि वटि कोन्हनि के, उन्हनि वटि मिलिटेंट विंग बि कोन्हे का। जिन्हनि वटि मिलिटेंट विंग आहिनि उहे वञी हथियार खां उन्हनि खे भली दड़का ॾियनि, उन्हनि सां उन्हनि खे भली दबाव विझनि। बाक़ी पीपुल्स पार्टी वटि काई मिलिटेंट विंग कान्हे का। हर माण्हू पंहिंजी पार्टी कार खे। असांजो माना जेको आहे असांजो लीडर पीर साला हज़रत पीर साहब पगारो जेको आहे इन ॻाल्हियुनि जे अॻे ई ख़िलाफ़ आहे। उहो अमन चाहे थो सिंध जे लाइ, पाकिस्तान जे लाइ चाहे थो। इलेक्शन जे लाइ तव्हां चओ था त इलेक्शन में बि अदा वारनि जा जेके ईंदा हुया माण्हू पोलिंगनि ते उहे उन्हनि जे हथियारनि सां लेस ईंदा हुया। हालांकि इलेक्शन कमीशन मना कयो हुयो। सिंध में जेका आहे जिते किथे फ्री फेयर इलेक्शन कान करे, फ्री फेयर जाम मदद जी इलेक्शन सही सब जनरल सभी पार्टियुनि जी ॻाल्हि कजे थी। वो मुस्लिम लीग फंक्शनल जी न छा सभई सियासी पार्टियूं हथियारनि खां पाक साफ़ आहिनि? पाक साफ़ न आहिनि, पाक साफ़ थियण घुरिजे। पीपुल्स पार्टी वटि त कोन्हे मिलिटेंट विंग, बाक़ी ॿियनि पार्टियुनि में हूंदो मिलिटेंट विंग। त वरी अॼु चए तव्हां तंज़ था कयो असांजी पार्टी ते, उहो त सभु कंहिं मीडिया खे बि ख़बर आहे, हर माण्हू खे ख़बर आहे, पर बिल्कुलु पाक थियणु खपे। बिल्कुलु हथियार जेके आहिनि हथियारबंद जेके विंगियूं हथियारबंद जिन्हनि वटि आहिनि हथियार जेके मिलिटेंट विंग अथनि उन्हनि खे छॾणु घुरिजे ऐं सिंध जे मुफ़ाद जे लाइ उहे सभु पार्टियूं पाण गॾु थी ऐं सिंध जे जेको अमन अमान बहाल करण जे लाइ उहो पाण गॾु थियनि ऐं इनिशिएटिव वठनि। ऐं जेसि ताईं असां गॾु न थींदासीं, मुस्लिम लीग फंक्शनल लीग आहे, MQM आहे, इन्हनि जो रोल आहे, वोट खणी आया आहिनि, उन्हनि खे असां मञूं त वाक़ई पार्टियूं आहिनि। ईअं न त MQM वोट न खयो आहे असां उनखे न मञूं। तव्हां चओ था सभई पार्टियूं गॾु थियनि, तव्हां त हिकिड़ी धुर गॾु हुयासीं, अॻु में बि गॾु हुयासीं, आहे बिल्कुलु राब्ते में आहियूं। फंक्शनल लीग सां बि राब्ते में आहियूं, MQM सां बि राब्ते में आहियूं, PTI वारनि सां बि राब्ते में आहियूं। असेंबली खां ॿाहिरि असां भरपूर साथ ॾींदासीं अमन अमान जी पॉइंट ते। अमन अमान थियणु खपे सिंध में। असांजे जेके बि असांजी ज़िम्मेवारी हूंदी असेंबली में हुजे, असेंबली मां ॿाहिरि हुजे, अला हज़रत पीर साहब पगार जो ऐं सदरुद्दीन शाह जो असांखे हुकुम हूंदो आहे त भई अमन अमान क़ाइमु कयो, कंहिं ॾोहारी जो साथ न ॾियो। फंक्शन लीग बिल्कुलु हिननि सां असेंबली जे फोरम ते, असेंबली खां ॿाहिरि अमन अमान जे मसइले ते, अमन अमान जी पॉइंट ते, सिंध जी ख़ातिर, पाकिस्तान जी ख़ातिर हिननि जो साथ ॾींदासीं। जेको बि हिननि खे साथ घुरिजे असां साथ ॾियण लाइ हिननि तयारु आहियूं। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा ग़ज़ाला साहिबा, घरू वज़ीर चए थो त जेकॾहिं सिंध हुकूमत असांजी हुजे हा त अॼु ई दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई कयूं हा या अमन अमान जी सूरत हाल खे ठीकु कयूं हा, पर रहमान मलिक ऐं मुंहुं में घणो फ़र्क़ु आहे। इहा ॻाल्हि कहिड़े तरफ़ इशारो करे थी? इहे हिननि जा सियासी बयान आहिनि। बाक़ी इलेक्शन में मां तव्हांखे ॿुधायो त बयान ॾींदा हुया, हुनजे बेस ते हुननि इलेक्शन खटी आहे। त अॼु 3 महीना थी विया आहिनि। हुननि चयो लोड शेडिंग असां 3 महीननि में ख़तमु कंदासीं। त लोड शेडिंग त ॾिसो वधंदी थी वञे ॾींहों ॾींहुं। तो कोन इहो सियासी बयान ॾियणु हिननि जो हूंदो आहे त हर जेके घरू वज़ीर आहे सियासी बयान नवाज़ लीग वारा ॾींदा आहिनि। बाक़ी अमली कमु अगरि कनि था, अगरि इनिशिएटिव वठनि था, कमु कनि था त सुठी ॻाल्हि आहे। मां चवां थी सुठी ॻाल्हि आहे। अगरि वफ़ाक़ी हुकूमत असां सां साथ ॾिए थी, सिंध हुकूमत सां, तमामु सुठी ॻाल्हि आहे। त अॻे घरू वज़ीर हिन घरू वज़ीर जे दौरे में थोरो फ़र्क़ु मूंखे महसूसु थियो आहे जेको मूं ॾिठो आहे। अॻियो घरू वज़ीर जेको ईंदो हो त हिते माना 20-25 माण्हू मारिजी वेंदा, कराची जे माना रोडनि ते दहशतगर्दी थींदी, माण्हुनि जी जेके लाशनि जी गिफ्ट अॻे घरू वज़ीर खे ॾिनी वेंदी। हिन दफ़े घरू वज़ीर थी वियो आहे त घटि में घटि अहिड़ी सूरत हाल पैदा कोन थी आहे। ज़रूर ऑफर कई आहे त हिननि खे बि उन मां फ़ाइदो वठणु घुरिजे। सिंध गवर्नमेंट में बि उन खां फ़ाइदो खणणु घुरिजे। उन्हनि खे चवे बाबा हालतूं असांजे कंट्रोल खां ॿाहिरि थींदियूं वञनि, तव्हां असांजी मदद कयो। हिते माना जेके रेंजर्स आहे उनजी उनखे तइदाद वधायो वञे। आर्मी बि ॾियण छा इवन
जे वठनि त आर्मी वज़ीरिस्तान में आर्मी हले पई वञे थी जिते किथे मुल्क जे लाइ पाकिस्तान लाइ हू करे थी सिंध जो आतिरियूं खुला ख़राब आहिनि आर्मी खे बि घुरायो वञे आर्मी कंट्रोल करे छा आहे हिन में खैबर पख्तूनख्वा में आर्मी वेठी आहे बलूचिस्तान में आर्मी वेठी आहे उते कहिड़ा उते बि हालतूं ख़राब आहिनि सिंध जूं हालतूं ओड़ियूं थी वियूं आहिनि हाणे ओड़ियूं ई ॾिसण में अचनि जो खैबर पख्तूनख्वा में बि को घर मां ॿाहिरि निकिरे थो ख़बर कान थी पए त महफ़ूज़ आहे न सिंध में बि माण्हू घर मां हींअर निकिरे थो त उनखे पकाए या अगवा थी वेंदुसि या मारिजी वेंदुसि या छा थींदो हिते बि को माण्हू महफ़ूज़ कोन्हे घरनि जे अंदरि बि माना चादर ऐं चोट दीवारी जो बि तहफ़ुज़ न रहियो आहे माण्हू पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न आहिनि त उन सूरत हाल में बि छा थो करे सघिजे वफ़ाक़ खां मदद वठणु खपे हिननि खे जेका बि हिननि खे गुंजाइश वठनि सही साहब इहा ॻाल्हि कई त अॻे जॾहिं वफ़ाक़ी घरू वज़ीर ईंदो त कराची में लाश किरंदा हुआ इहो डिफरेंस तव्हांखे ॾिसो त हाणे जॾहिं घरू वज़ीर आयो त अच्छा अॻे सियासी मुफ़ाहिमत हुई हाणे जेको आहे सो घरू वज़ीर चयो त असां सियासी मुफ़ाहिमत खां मथां थी करे जेको आहे सो कार्रवाई कंदा फंक्शनल लीग त उन्हनि सां गॾु वेठी आहे नवाज़ लीग वारनि सां सियासत खे हिन में इन्वॉल्व न कजे मुंहिंजे ख़्याल में अमन अमान जी हिकिड़ी उहा एजेंडा आहे जेको हर माण्हू रहमान मलिक त कोन चवंदो हूंदो त मां कराची वञा त तव्हां 25 माण्हू मारियो पोइ मां वञी उते फ़ैसिलो कयां या निसार चौधरी ईंदो त उहो चवंदो त मां वञा त अमन अमान उन्हनि सां अथनि छा लिंक निसार चौधरी जा बि लिंक हूंदा पोइ उन्हनि सां बाबा मां वञा थो न मारिजो माण्हू नून लीग हुजे सभु माण्हू इहे चाहिनि था अमन अमान थिए पर हाणे उनजी सूरत हाल खे उन वेही उन ते गौर करे हिकिड़ा माना ठोस असांजी पार्टी वारो घरू वज़ीर न चाहींदो हूंदो त अमन अमान थिए हर कोई चाहींदो हूंदो ईअं न चवंदो त तव्हां अदा ॾिसो एॾियूं ॻाल्हियूं न कयो न त वज़ीर ईंदो हुयो त हुनजो नेट हुननि सां हुयसि दहशतगर्दनि सां कॉन्टेक्ट पोइ त हिननि जो बि कॉन्टेक्ट आहे चौधरी निसार जो त मां वञा थो वञी कराची वञा थो त अमन अमान कजो त माण्हू न मारिजो इहा तव्हांजी इहा ॻाल्हि अजीब ॻाल्हि आहे या त इहो थींदो हो त माना कंट्रोल कोन हो न गिरप कोन हुई न गिरप हुअणु खपे कंट्रोल हुअणु खपे ऐं इहो कोन्हे त घरू वज़ीर ते या पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ते तंज़ थो कयां इहो कोन थो चवां ऐं चवां थो त कंट्रोल न हूंदो जेको माण्हू छोड़े बाग जेके आहिनि माण्हू घरनि खे हिते माना कंट्रोल ई कोन रहंदो कराची में माण्हू हुनखे ॾेखारण लाइ इहो कंदा त भई असां हीअ आज़ादु आहियूं असां माण्हू मारे सघूं था तव्हां कुझु नथा करे सघो उहो घरू वज़ीर खे कंट्रोल करणु खपे अगरि सूरत हाल सिंध जी एतिरी ख़राबु आहे ऐं थींदी थी वञे त इन में को हर्ज कोन्हे त वफ़ाक़ खे चवनि बाबा असांजी मदद कयो वफ़ाक़ खां मदद करण में हू बि पाकिस्तान जी हुकूमत आहे सिंध गवर्नमेंट बि पाकिस्तान जो हिसो आहे सिंध बि पाकिस्तान जो हिसो आहे पर असांखे सभ खां पहिरीं इहो खपे पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजी आवाम खे तहफ़ुज़ ॾियणु खपे पंहिंजे आवाम जो जेको आहे खून ख़राबे खां बचाइणु खपे उन्हनि खे सिंध जे वॾे वज़ीर वफ़ाक़ खां मदद हिन वक़्त ताईं त कोन घुरी आहे जॾहिं त उन्हनि पारां मदद जी आछ बि कई वई आहे हुन त सिर्फ़ु इहो चयो आहे त जेको रेंजर्स मुंहिंजे कंट्रोल में न आहे रेंजर्स जा इख़्तियार जेके आहिनि से ॾिना वञनि जंहिं ते वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो त रेंजर्स वफ़ाक़ जे कंट्रोल में रहंदी पर सिंध सरकार जी हिदायतुनि जो अमल कंदी छा रेंजर्स जे कंट्रोल में अचण सां मुन जी सूरत हाल बहितर थी वेंदी जॾहिं वज़ीर साहब वज़ीर आला साईं चए थो असांजो होम मिनिस्टर बि आहिनि हुननि वटि त ज़रूरु हूंदी ॻाल्हि अहिड़ी त रेंजर्स असांखे ॾिनी वञे वज़ीर आला त इहो बि चए थो त सूरत हाल इत्मिनान जोगी आहे अॻे खां बहितर आहे वज़ीर आला मां बि कहिड़े सूबे में था रहनि उन्हनि खे संथो ॾिसण में अचे त रोज़ केतिरा माण्हू मरनि था न मुंहिंजे ख़्याल में रेंजर्स बि सिंध गवर्नमेंट जी मुशावरत सिंध गवर्नमेंट जी मदद में हली रही आहे रेंजर्स बि माना कंट्रोल में न त पर वॾे वज़ीर पाण असेंबली में दायो त डीजी रेंजर्स मुंहिंजे चवण में ई न आहे मुशावरत में कीअं हली रही आहे जेकॾहिं हुनजो रेंजर्स बि कोन था चवण करे त पोइ वज़ीर आला साहिब जो केरु चवणु कंदो सुबुह जो चवंदो को एसपी बि मुंहिंजो चवणु कोन थो करे त पोइ इन्हनि खे ई कंट्रोल करणो न चीफ मिनिस्टर साहिब खे करिणो आहे घरू वज़ीर आयो हुनखे चयो आहे न बाबा हीअ मसाला आहिनि रेंजर्स असां सां सहकार करे ही जेके मसइला आहिनि खून ख़राबे ते कंट्रोल थियणु खपे त पोइ जो पीपल्स पार्टी गवर्नमेंट हाणे थाणा बि रेंजर्स जी संभाले थाणनि ते बि रेंजर्स जा इंस्पेक्टर ऐं सूबेदार जी वेहनि पुलिस जी कारकर्दगी उहो हलाइनि वफ़ाक़ी घरू वज़ीर जो बि त इहो ई बयानु आहे त सूबाई मामिलो आहे सूबा इनखे जेको आहे सो ठीकु करे सघंदा वफ़ाक़ी घरू वज़ीर जी बि नथा सम्झो सिर्फ़ु बयानबाज़ी जी हद ताईं बिल्कुलु सूबाई हुकूमत आहे जो मुतमइन आहे पंहिंजी कारकर्दगी त असां हिकमत अमली वठंदासीं कंदासीं उपाउ वठंदासीं हिन वक़्त ताईं त कहिड़ा उपाउ या कंट्रोल अहिड़ो को न थी सघियो आहे हाणे ॾिसो था 5 सालनि में उपाउ वठंदे वठंदे अञा वधीक टाइम खपे हाणे अञा बि वधीक उपाउ वठंदे वठंदे एतिरो खून ख़राबो वधी वेंदो त हाणे जेके माण्हू शहीद थी वञनि माण्हू मारबा वञनि अञा उपाउ वठे त गवर्नमेंट खे तकड़ा उपाउ वठणु खपनि न जेके बि वठणा आहिनि उहे तकड़ा उपाउ वठी जेको उन ते माना अमल कराइजे माण्हुनि खे जेको आहे घटि मां घटि माण्हुनि जी जेको जान त महफ़ूज़ हुजे न अच्छा ग़ज़ाला साहिब हिकिड़ो आख़िरी सुवाल मां तव्हांखां करणु चाहींदमि त सिंध जा जेके ॿहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि जिते क़बाइली तकरार आहे इनखे छो नथो रोके सघिजे या उनखे हिन वक़्त ताईं छो न रोकियो वियो आहे उते बि जदीद हथियारनि जो इस्तेमालु थिए थो ऐं खुलेआम इस्तेमालु थिए थो क़बाइली जहिड़ा त वाक़ई असांजे सिंध में वधी विया आहिनि ऐं असांजी हुकूमत हुई वफ़ाक़ी हुकूमत बि उन्हनि ते तमामु सख़्तु इक़दाम खयां हुया ऐं बिल बि पास कया हुआ पर असांजा जेके कुझु आहिनि भोतार साहब
उहे जिरगा इहे सिस्टम ते असांजी हुकूमत बाक़ाइदा पाबंदी बि विधी हुई, पर उन्हनि जा उन्हनि जा पंहिंजा कहिड़ा मुफ़ाद आहिनि जेके उहे नथा चाहिनि भोतार जेके आहिनि से सिंध हुकूमत जे कंट्रोल या उन्हनि जे चवण खां ॿाहिरि आहिनि छा, या उहे जेके आहिनि शहर में रहनि था के ॿिए हुकूमत जे कंट्रोल में आहिनि? कंट्रोल में हूंदा, पर हुननि जा पंहिंजा मुफ़ाद आहिनि जेके चवनि था त हमेशह असांजा क़बाइली जहिड़ा रहनि जंहिंमां असांखे फ़ाइदो थिए, उन्हनि माण्हुनि खे मुफ़ाद परस्तनि खे। तव्हां छा चवंदो? सही साहब क़बाइली जहिड़ा थियनि था उते बिल्कुलु माना बेगुनाह माण्हू मारिजी था वञनि, जिस के माण्हू को अगरि के नुक़सान मिसाल सब आऊं नुक़सान करे थो अचां त सिर्फ़ु मुंहिंजे क़ौम जो माण्हू गणे उनखे क़ौम जे माण्हू खे मारे छॾींदा त बाबा अंग पूरा थियनि, हुननि हेतिरा माण्हू मारिया हेतिरा, इहा बिल्कुलु ज़्यादती आहे, इहो ज़ुल्म आहे। अच्छा, ग़ज़ाला साहिबा चयो त जीअं उते जेके आहिनि से भोतार आहिनि उन्हनि जा पंहिंजा मुफ़ाद आहिनि, छा उते बि कंट्रोल करणु सिंध हुकूमत जे वस खां ॿाहिरि? गवर्नमेंट खां को बि ॾाढो कोन्हे, गवर्नमेंट जे हुकूमत जे चाहे त भोतारनि खे बि जेके बि सरदार हुजनि जेके खान हुजनि उन्हनि खे बि कंट्रोल करे सघे थो, उन्हनि खे बि चई सघे थो भई बेगुनाह खून ख़राबो न कयो, बेगुनाह माण्हू न मारिजो, किथे को नुक़सानु थिए थो उनजो अदालो थियणु खपे, विहारे उन्हनि जे सरदारनि खे इहे फ़ैसिला कराए उन्हनि जे मसइला हल करे सघनि था, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन खे कंट्रोल करणु SP DIG जेके हुजनि उहे सख़्तु हुजनि, उन्हनि सरदारनि खे चवनि बाबा मसइला गवर्नमेंट इहो सभु कुझु कॾहिं कंदी, सिंध सरकार इहो सभु कुझु कॾहिं कंदी? त SP DSP तो हे त सुठा सुठा वेठा आहिनि, हर जाइ ते सुठा वेठा आहिनि दादा, हर ज़िले में सुठा एफिशिएंट माण्हू वेठा आहिनि हर ज़िले में, या उन्हनि खे कमु करणु नथो ॾिनो वञे? जेको सिंध सरकार खां इहे हालतियूं कंट्रोल न थींदियूं, जहिड़ियूं हालतियूं ख़राबु थींदियूं वञनि, जे हिसाब सां सिंध गवर्नमेंट हले पई, सिंध गवर्नमेंट इन्हनि हालतुनि ते कंट्रोल कान करे सघंदी, कंट्रोल करण लाइ ठोस इक़दाम वठणा पवंदा, ठोस क़दम करणा पवंदा। पहिरीं सट में पहिरीं हिकिड़ी APC घुराए सभिनी पार्टियुनि खे विहारे इन लाइमल खे तयारु कजे त कहिड़े नमूने सां अमन अमान जे मसइले ते 1 पॉइंट एजेंडा रखिजे, बि का बि सियासी ॻाल्हि न रखिजे, उन ते वेही इहा ॻाल्हि कजे त कीअं अमन अमान क़ाइमु कजे, हर ज़िले जे हिकिड़ो ही कनि जिते मिसाल के माना के थाणे जी हद में को खून थिए थो SHO खे सस्पेंड कनि, उन सां चवंदो त केतिरो कंट्रोल थींदो, SHOs खे ज़िम्मेवार कनि, पुलिस खे ज़िम्मेवार कनि, हिते ॾोह क्राइम न थिए, सियासी मुदाख़लत जेका आहे थाननि तां ख़तमु थियणु खपे, पुलिस मां ख़तमु थियणु करे, ब्यूरोक्रेट्स मां ख़तमु थियणु खपे, ऑफिसरनि मां ख़तमु थियणु खपे, ख़ुदा रा सिंध जे लाइ कुझु हाणे करिणो पवंदो, जेकॾहिं ही अमन अमान जे मामले ते संजीदा आहिनि त असां बिल्कुलु हिन सां गॾु आहियूं हर ॻाल्हि में। वरी महिरबानी मां ॿिन्ही महिमाननि जी, तव्हां टाइम कढी प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थो थिए, सुभाणे ताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह वाहे।